अस्सलामुअलैकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ से गॾु आहियां संझा सैयद। आहियां बिशारत सुमरो हलंदासीं हिन लाइ सर। हुकूमत शहबाज शरीफ के परॾे वञण जी इजाज़त ॾियण वारी लाहौर हाई कोर्ट जे फ़ैसिले ख़िलाफ़ दाख़िल अपील वापसि वठी छॾी। शहबाज शरीफ जे वकीलनि अदालत खे तौहीन अदालत जी पैरवी न करण जी ख़ातिरी कराए छॾी। सुप्रीम कोर्ट अमरीकी सहाफ़ी डैनियल पर्ट केस में जवाबदारनि जी शिकायत ते सिंध हुकूमत खे नोटिस जारी करे छॾिया। वफ़ाक़ जी अपील ते बि धुरियुनि खे नोटिस जारी कया विया। केस जी ॿुधणी अणॼाणायल मुदे ताईं मुलतवी। अवाम पीटीआई IMF बजट खे रद्द करे थो। इमरान खान पंहिंजी अवामी दुश्मनी साबित करे रहियो आहे। मुल्क में तेज़ी सां गुर्बत वधी रही आहे। बजट में घटि आमदनी वारो तबिको निशाने ते आहे। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो बयान चवे थो पहिरीं महांगाई जी शरह 20% ताईं पहुची वई आहे। नेपरा बिजली जे अघनि में 43 पैसा फ़ी यूनिट घटिताई जी मंज़ूरी ॾेई छॾी। नेपरा चेयरमैन जो चवणु आहे त अप्रैल जे फ्यूल प्राइस एडजस्टमेंट तहत फ़ी यूनिट बिजली 43 पैसा सस्ती थींदी। मुल्क में कोरोना वायरस जा हाना जारी। वायरस के वधीक 80 मरीज़ फौत थी विया। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 1843 नवां केस रिपोर्ट। कोरोना केसेस जी हाकारी 63.90 रही। घोटकी में अदालत क़त्ल जो ॾोह साबित थियण ते ॿिनि जवाबदारनि खे उमिरि क़ैद ऐं 10 लख रुपया ॾंड जी सज़ा ॿुधाई। अदालत फारूक ऐं धड़ीबख़्श अरबाणी खे सज़ा ॿुधाई। लाड़कानी जी अदालत ॿिनि धुरियुनि में झेड़े जो ॾोह साबित थियण ते ॿिन्ही धुरियुनि जे 19 माण्हुनि खे अलॻि अलॻि सज़ा ॿुधाए छॾी। हिक धुर जे 9 ॼणनि खे गॾियल तौरु 29 साल क़ैद ऐं ॿिए धुर जे 10 ॼणनि खे 44 साल क़ैद जी सज़ा ॿुधाई। नारो जे साइदू वारे इलाइक़े में नौजवान कुहाड़ियूं हणी क़त्ल। 2 ॼणा गिरफ़्तार। मरी बिरादरी जे माण्हुनि रस्ते बींदड़ हुज़ूर बख़्श भमरो खे क़त्ल कयो। खानपुर महर भरसा पीर बरी वारे इलाइक़े में बोज़दार बिरादरी 2 धुरियुनि में झेड़ो। 1 ॼणो मारिजी वियो। नवदरो में 6 महीना अॻु क़त्ल थियल अलीगुल जेओ जा क़ातिल गिरफ़्तार न थियण ऐं घरनि ते का ख़िलाफ़ सखर लड़कण रोड ते एहतिजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। वारसनि जो चवणु आहे त पुलिस मक़तूल जे क़त्ल में मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार न करे रही आहे। टंडोलार में पानी जी खोट ख़िलाफ़ आबादगारनि जो एहतिजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। धरणे सबबि मीरपुर ख़ासि तौर थर पार्क कराची हैदराबाद ॾांहुं बींदड़ ट्रैफ़िक मुअतल। आबादगारनि जो चवणु आहे त पाणी न हुअण सबबि ज़मीनूं गैर आबाद थी वियूं आहिनि। पाणी ॾेई ज़मीनूं बंजर थियण खां बचायूं वञनि। तंगवाणी ऐं भरपासनि वारनि इलाइक़नि में उड़ी जी वबा ते ज़ाब्तो न आयो। ॻोठ कंडू बखराणी में मासूम ॿारड़ी उड़ी विघे फोती वई। तंगवाणी में उड़ी विघे फोती ॿारनि जो अंग 17 थी वियो। केतिरा ई ॿार मुब्तला। ऐं मीरपुर माथिले भरिसां क़ौमी शाहरा ते ट्रॉलर ऐं मोटरसाइकिल में टक्कर। 1 ॼणो फौत थी वियो। पुलिस ट्रॉलर खे तहवील में वठी ड्राइवर खे गिरफ़्तार करे वरितो। सिंजोरो में 8 मील मोरी भरिसां सुज़ुकी टायर बर्स्ट थियण सबबि वण सां टकराइजी वई। 1 ॼणो ज़ख़्मी। गड़ियसन में सभागो लाड़ो वेझो मोटरसाइकिल स्लिप थियण सबबि नौजवान ज़ख़्मी।